सिंध हुकूमत जे 10 खां वधीक आला ऑफिसरनि ख़िलाफ़ करप्शन जा केस दाख़िल, गिरफ़्तारनि लाइ छापा। ख़बर मूजिब सिंध हुकूमत जे मुख़्तलिफ़ खातनि जे 10 खां वधीक आला ऑफिसरनि ऐं केतिरनि ई मातहत मुलाज़िमनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण बैदि संदनि गिरफ़्तारी लाइ छापा आया पिया वञनि। सिंध एंटी करप्शन इस्टेब्लिशमेंट जे आला तरीन बॉडी एंटी करप्शन कमेटी 1 पंज केस दाख़िल करे छॾिया आहिनि। कराची ज़ोन में 2 जॾहिं त हैदराबाद ऐं जामशोरो ऐं मीरपुर ख़ास ज़ोन में हिकु केस दाख़िल कयो वियो आहे। एंटी करप्शन कमेटी 1 जी मंज़ूरी खां पोइ बोर्ड ऑफ रेवेन्यू जे ग्रेड 17, 18 ऐं 19 जे सीनियर ऑफिसरनि ख़िलाफ़ एंटी करप्शन एक्ट तहत केस दाख़िल कया विया आहिनि। यूनिवर्सिटियुनि में बोर्ड्स खाते, आबपाशी खाते ऐं तालीम खाते जे ऑफिसरनि सां गॾु हेठिएं ग्रेड जे मुलाज़िमनि ख़िलाफ़ 2 केस दाख़िल कया विया आहिनि। बोर्ड ऑफ रेवेन्यू जे असिस्टेंट कमिश्नरनि ऐं कमिश्नरनि इंस्पेक्टर बोर्ड ऑफ इंटरमीडिएट एंड सेकेंडरी एजुकेशन मीरपुर ख़ास जे अॻूणे कंट्रोलर ऐं IT इंचार्ज, आबपाशी खाते जे सुप्रीडेंट ऐं एग्ज़ीक्यूटिव इंजीनियरनि ख़िलाफ़ केस दाख़िल कया विया आहिनि। ACC 1 जे इजलास दौरान 11 सूबाई खातनि में मुबैना करप्शन जे 32 केसनि जी जांच कई वई। ज़रियनि मूजिब ऑफिसरनि ते अख्तियारनि जे नाजाइज़ इस्तेमाल, सरकारी ख़ज़ाने खे माली नुक़सान ऐं ॿियनि करप्शन जा इल्ज़ाम आहिनि। एंटी करप्शन कमेटी 1 इन्हनि केसनि जो तफ़सीली जाइज़ो वठण खां पोइ 5 केसनि जे इंदिराज ऐं 16 ओपन इंक्वायरी जी मंज़ूरी ॾिनी हुई। ओपन इंक्वायरी लाइ मंज़ूर कयल केसनि में बोर्ड ऑफ रेवेन्यू जा 3 केस, तालीम खाते जा 2 केस, सिंध कोऑपरेटिव सोसाइटीज़ जा 3 केस, यूनिवर्सिटीज़ बोर्ड ऐं आबपाशी खाते जो 1 केस शामिल आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची